अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ॾिसी रहिया आहियो सुजाग न्यूज़ वन ऐं आहियां वज़ीर उनड़। सकरंड मां ख़बर शामिल कयूं था। ज़ीशान सुमरो जी सिंधी अदबी संगत शाख सकरंड जी सालियानी इलेक्शन राब्ता सेक्रेटरी नामवर कहाणीकार इमदाद रिंद जे निगरानी में तारीख़ 31 जनवरी 2021 आचार्य ॾे मोहम्मद बख्श महर लाइब्रेरी में थी गुज़री, जंहिंमें सिंधी अदबी संगत जे सेक्रेटरी माणक मल्हाह संगत जी सालियानी रिपोर्ट पेश कई ऐं बाद में बाडी टोड़ण जो ऐलान कयो। जंहिंखां पोइ अॻूणी सेक्रेटरी माणक मल्हाह 2021 लाइ संगत जे उहिदेदारनि जो ऐलान कंदे अयाज़ अली महर सेक्रेटरी ऐं जॉइंट सेक्रेटरी लाइ जहांगीर डायरी, काउंसलर मोहम्मद उल्फी सुमरो, खजानची उदासी अज़ीज़ जलबानी ऐं ऑडिटर अली गुल हमराज चांडियो जी चूंड कई वई, जंहिं ते मुतफ़िक़ थी चूंडियल उहिदेदारनि खे मुबारकूं पेश कई वयूं। जॾहिं त कारोबारी कमेटीअ लाइ मुसविर चौहान, सरमद जलबानी, कासिम खासकेली, कलंदर बख्श मल्हाह ऐं हामिद उदास चूंडिया विया। उन खां पोइ दस्तूरी गॾिजाणी पिण कई वई, जंहिंजी सदारत सिंध जे नामियारे शाइर साहिर राहू कई, जंहिंमें दोस्तनि अली नवाज़ डायरी, माणक मल्हाह, अली साजन राहू, साहिल पीरज़ादो, साहिल राहू, जहांगीर डाहरी, उल्फी महबूब सुमरो, मुसविर चौहान, कासिम खासकेली, कलंदर बख्श मल्हाह तख़लीक़ूं पेश कयूं। सजणी साणी के अणासी विसरे सभ खां पहिरियों त सकरंड शाख जे सिंधी अदबी संगत जेकी बॉडी नई चूंडी आई है उन्हनि सभिनी खे मुबारकबाद ॾियां थो। तमामु घणी ख़ुशी थी आहे मूंखे दोस्तनि जी जेको मुहबत जे ऐं प्यार ऐं एतिराम जे माहौल में जेका अॼोकी ॻाल्हियल इतफ़ाक़ राय सां चूंड थी आहे त मूंखे तमामु घणी ख़ुशी थी आहे ऐं मां साॻी ख़ुशी ऐं एतिराम सां प्यार सां सभिनी दोस्तनि खे दिली मुबारकूं ॾियां थो। सभ खां पहिरियां त मां सिंधी अदबी संगत जे टोटली सीनियर दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां त मूंखे उहिदो ॾिनो आहे। उन लाइ मां तहे दिलि सां उन्हनि जो शुक्रगुज़ार आहियां ऐं इहा ई कोशिशि कंदुसि त ईअं ई इन्हनि जी सरपरस्ती में कम खे अॻिते वधाईंदा हलूं ऐं सिंधी अदबी संगत के जीअं प्रोग्राम थींदा रहनि था ऐं उन खां अञा बि अॻिते वधीक करे प्रोग्राम कया वञनि ऐं गॾिजाणियूं कयूं वञनि, जीअं नवां दोस्त असां में शामिल थी सघनि। हिकिड़े डिघे सफ़र में सिंधू दरिया वांगुरु कॾहिं माठी कॾहिं तिखी रवां ॾिसी तमामु घणी ख़ुशी थिए थी ऐं आऊं मैसेज मूंखे न पहुतो पर तंहिं हूंदे मां तकिड़ो पहुची वञा जेकॾहिं मुंहिंजो कंहिं महिमान खे टाइम ॾिनल न हुजे। पर असांजी इहा रिवायत रही आहे त असांजे लाइ कंहिंजी मौजूदगी या गैर मौजूदगी अहम न हूंदी आहे। अदबी संगत जो जेको काल आहे, मक़सदु आहे, उहो वधीक अहम हूंदो आहे। मूंखे तमामु घणी ख़ुशी थी आहे जेका असांजी बाडी चूंडी वई आहे। ऐं उन मां मुतमइन आहियां ऐं सॼी बाडीअ खे मुबारकबाद पेश कयां थो। सभु कारवां पुठिते छॾे मुंहं ते मिटी गुल झोल में पहुता पिरीअ जे पार में। हिकिड़ो असांजो कारवां सिंधी अदबी संगत जो ऐं उन कारवां में असीं शामिलु थियासीं। असीं जूनियर हुआसीं। सीनियर जीअं माणिक मल्हाह थी वियो आहे, अली नवाज़ आहे या साहिल पीरज़ादो आहे, साइमीमल पीरज़ादो आहे, त इन्हनि जे हिकिड़े सफ़र में उन्हनि सां गॾु रहियासीं, उन्हनि खां सिखियासीं, हिन आङुर खां पकिड़े असांखे हलणु सेखारियो हिन अदब जे हिन दुनिया में। ऐं अॼु मतिलबु पंहिंजे ज़ाती हवाले सां मां जेको ॾिसां पियो त जेके असां शायदि इन मंज़िल ते पहुतासीं जो हिकु ॾींहुं अहिड़ो बि आयो जो इहे साॻियूं शयूं वाॻूं असांजे नौजवान दोस्तनि खे मिलियूं या उहे हिन सफ़र में जेके आहिनि से उन जेको कारवां हो उनजा सरवाण थिया। असां खोड़ अहिड़ा अदीब या शाइर तख़लीकार एक नई टईअ में असां ॾिसंदासीं त अली नवाज़ डायरी आहे, कासिम खासकेली आहे, असांजो असद कीरो दोस्त आहे ऐं साहिल पीरज़ादो आहे, रहमत पीरज़ादो आहे। खोड़ अहिड़ा तख़लीकार जेके पंहिंजे सफ़र तख़लीक़ में रवां दवां। सुजाग न्यूज़ वन में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सुजाग न्यूज़ वन।